अच्छा कल 10 बजे हुई। ये रात 12 तारीख रात को 8:30 बजे के टाइम हॉस्पिटल तो मकामी मकामी काम तो डिस्ट्रिक्ट लेवल ते अच्छा जी ॿुधायो तफ़सीली जेको सूरत हाल आहे इंतिहाई पेश आयो आहे थोरो नाज़रीन ॿुधायो साईं ही त असां त पंहिंजा लाभल ॾाढनि खां वठी हिन वक़्त ताईं इहो मसइलो न ॿुधो आहे ही ज़िंदगी में असां पंहिंजे हिसाब सां पहिरियों चकर ॿुधो आहे पर दुनिया जी तारीख़ में कॾहिं बि ईअं न थियो आहे वहशी अंदाज़े खां वधीक थियो आहे कंहिंजी नियाणी आहे उन जी तफ़्ती थी अच्छा आहे नियाणी जी उमिरि ऐं त थोरो तफ़सीली थोरो नाज़रीन खे ॿुधायो त किथे वाक़ियो पेश आयो कीअं थियो आहे थोरो ॿुधायो नाज़रीन खे अंदाज़नि त हुनजी एज तक़रीबन 18 खां 19 या 20 साल हुआ ऐं गैर शादीशुदा हुई वो बीमार हुई हुनखे खणी विया मकली सिविल अस्पताल उते दफ़न हुई पंहिंजो ज़ेर इलाजु हुई उते ई हुनखे अटैक आयो बुखार में जेको डॉक्टर बि तस्दीक करे ॾिनी उते ई हुनजी डेथ थी हुन खां पोइ खणी आया कल्ह